खैरपुर जे आबादगारनि खजीअ जो फसल ॿाहिरि मोकिलण लाइ सरहद खोलण जी अपील कई आहे। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे आबादगार इम्तियाज़ मेमन चयो त खैरपुर ज़िले में खजीअ जो नओं फसल तयारु थी चुको आहे। वाघा बॉर्डर बंदि हुजण करे आबादगार परेशान आहिनि। आबादगार बिल्कुलु मायूस आहिनि, छो त रेट आहिनि कोन। इंडिया जो वाघा बॉर्डर जेको आहे उहो असांजे हुकुमरान बंदि करे छॾियो आहे। उन वाघा जे थ्रू अफ़गानिस्तान जो माल वञे थो, अफ़गानी असां खां माल वठी सस्तनि रेटनि में उहे मोकिले सघनि था। बाक़ी असां जेको पाकिस्तानी आहियूं उहे नथा कंहिं बि क़िस्म में मोकिले सघूं। ऐं रेट गुज़िरियल साल खां अध ते लही आया आहिनि, ख़र्च डबल ते थी विया आहिनि। हुन चयो त खैरपुर ज़िले खे खजीअ जे फसल मां 50 अरब रुपयनि जो नाणो मिले थो। सरहद बंदि हुजण करे मईशत खे नुक़सानु थींदो। जेको असांजो फसल इंडिया वेंदो आहे उन मां तक़रीबन असांजे उन जी मद में इंडिया खां 50 अरब रुपया ईंदा आहिनि, जिन में ज़मींदारनि खे हिकिड़ो ऑक्सीजन पइजी वेंदी आहे ऐं उहो सहारो मिलंदो आहे ऐं ख़ुशहाल थी वेंदो आहे। हीअं इन जे करे असांजी अपील आहे त हू जेको आहे हिन वाघा बॉर्डर खे खोलियो वञे। आबादगार इम्तियाज़ मेमन मुतालबो कयो त वाघा बॉर्डर खोलियो वञे त जीअं आबादगारनि खे फ़ाइदो पहुची सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk